तमाम दो संजन काउन करना ऐलान फरमायो न जैसा संजन जा मशहूर आयो उम्मीद है कि ये व्यक्ति साथ चलना काउन जारी रहे इंशाल्लाह काफी थी सके तो आने सा कुरान दादी कदासी बेरी उन्नान सिलसिले जो पावन जी उन ताक में करातार के दरमियान मुताबिक में जी जो असंभव मुताबिक लखनऊ डिस्ट्रिक्ट नाज़न जे खिदमत में अजो के इन सफाई महकमे जे इख्तितामी तकरीब में जिला नाज़िम मसद सरदार मोहम्मद साईं मलिक असद सिकंदर साहब उन्हें मुतालबा कयूं त खुला खान जे साल के जे लाए हिकड़ी पास क्रिकेट की गाड़ी ॾिनी ऐं हुन सां गॾोगॾु तालुका काउंसिल खे हिकिड़ो मज़बूत क़िस्म जो टेक्चर ॾियारियो वञे जीअं सफ़ाई गंदगी माण्हू भरे करे वठंदो पर हुनखे करण लाइ मसइलो बणिजी वियो इन टेक्चर जो हाल हितां जो सफ़ा पुराणो आहे तो मज़बूत टेक्चर ॾियारियो वञे तालुका काउंसिल खे जीअं सफ़ाई जो अमल बहितर तरीक़े सां थी सघे मां हाणे हाल में वेठल हिकु नंढड़े शागिर्द खां तव्हांखे जेके नंबर ॾिनल आहिनि उनजो जेको आहे हीउ जेको नंबर खणे थो इहो नंबर जंहिं वटि हूंदो उनखे इनाम 52 नंबर 52 जंहिं वटि हुजे उहो अचे जो इनाम फरमाईंदा डॉक्टर मोहम्मद के नंबर कार्ड जंहिं हुजे उहो अचे सर्व खास कर साहब के तो उन्होंने असांजे इन तकरीबी मुकाबले में जे शागिर्द वधि में वधि मेहनत करे फर्स्ट नंबर खयो आहे उहो आहे फर्स्ट ईयर जो शागिर्द मोहम्मद हनीफ कासरी साहब असां उनखे मेहनत के साबित कयूं था